नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मीरपुर में खबर ॾींदा हलूं त मीरपुर जे हद ॻोठ खावंद ॾिनो महर में महर बिरादरी जे ॿिनि धुरनि में ज़मीन जी मालिकी तां झेड़ो थी पिए, जंहिंजे नतीजे में ॿिन्ही धुरनि जा 7 माण्हू कलीमुल्ला महर, अब्दुल समद महर, सलीमुल्ला महर, शेर खान महर, अब्दुल फतेह महर ऐं ॿिया ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंखे वारिस मीरपुर ख़ासि बुरड़ो थाणे ते खणाया आहिनि, जिते मीरपुर पुलिस ज़ख़्मियुनि खे लेटर ॾेई तालका अस्पताल ठुल मुंतक़िल करे छॾियो। जॾहिं त हिकु धुर जो कलीमुल्ला महर जे माण्हुनि एहतजाज कंदे चयो त शेर खान महर जे धुर जा माण्हू असांजी ज़मीन मां वण वढे रहिया हुआ त खेनि रोकियोसीं त असांजे माण्हुनि मथां हमिलो कयो, असांजा माण्हू ज़ख़्मी कया आहिनि। इन्हनि इख़्तियारनि खां घुर कंदे चयो त असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे मीरपुर थाणे जे हद ॻोठ इसाक भट्टी में माची ऐं भट्टी बिरादरी जे ॿिनि धुरनि में ज़मीन जी मालिकी तां झेड़ो लठूं सिरूं लॻण सबबि 3 ॼणा अलाह रखियो माची, मोहम्मद अली भट्टी, दीदार माची ज़ख़्मी थी पिया आहिनि। मीरपुर पुलिस लेटर ॾेई मक़ामी अस्पताल मुंतक़िल करे छॾियो, जॾहिं त का बि गिरफ्तारी अमल में न अची सघी है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।